नाज़रीन, पाकिस्तान पारां ज़मीन खां ज़मीन ते मार्क कंदड़ बैलिस्टिक मिसाइल शाइन 2 जो कामयाब तजुर्बो कयो वियो आहे। ISPR जो चवणु आहे त बैलिस्टिक मिसाइल शाइन 2 जदीद टेक्नोलॉजी सां लीस आहे। तरबियती लॉन्चिंग जो मक़सद तरबियत ऐं टेक्निकी पैरामीटर्स जाइज़ो वठणु हो। ISPR मूजिब तजुर्बे दौरान पाक फौज जा ऑफिसर, इंजीनियर ऐं ॿिया आला अमलदार मौजूद हुआ। कामयाब मिसाइल तजुर्बे ते सदर आसिफ अली ज़रदारी, वज़ीर आज़म शहबाज शरीफ, चेयरमैन ज्वाइंट चीफ ऑफ स्टाफ कमेटी ऐं सर्विसिस चीफ्स पारां बि साइंसदाननि ऐं इंजीनियरनि खे मुबारकबाद ॾिनी आहे। नाज़रीन, हिकु भेरो वीह रवां खे ब्रेकिंग न्यूज़ पिया। पाकिस्तान पारां ज़मीन खां ज़मीन ते मार कंदड़ बैलिस्टिक मिसाइल शाइन 2 जो कामयाब तजुर्बो कयो वियो आहे। ISPR जो चवणु आहे त बैलिस्टिक मिसाइल शाइन 2 जदीद टेक्नोलॉजी सां लीज़ आहे। तरबियती लॉन्चिंग जो मक़सद तरबियत ऐं टेक्निकी पैरामीटर्स जो जाइज़ो वठणु हो। ISPR मूजिब तजुर्बे दौरान पाक फौज जा ऑफिसर, इंजीनियर ऐं ॿिया आला अमलदार मौजूद हुआ। कामयाब मिसाइल तजुर्बे ते सदर आसिफ अली ज़रदारी, वज़ीर आज़म शहबाज शरीफ, चेयरमैन ज्वाइंट चीफ ऑफ स्टाफ कमेटी ऐं सर्विसिस चीफ्स पारां बि साइंसदाननि ऐं इंजीनियरनि खे मुबारकबाद ॾिनी आहे।